दड़ो भरिसां सिंध कल्चरल फोरम पारां सिंध जे जग मशहूर नड़ जो साज़ो वॼाईंदड़ मौसीक़ार शाह मोहम्मद नाबीना जे 8हीं वर्सी मल्हाई वई। अज़ीम फनकार जी आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादर चाढ़े भेटा पेश कई वई। सिंध जे जग मशहूर नड़ जो साज़ वॼाईंदड़ मौसीक़ार शाहिद महमूद बकक उर्फ शाहू नाबीना जी 88वीं वर्सी सिंध कल्चरल फोरम ज़िले सजावल पारां फोरम जे बानी चेयरमैन सादिक लाखो जी सदारत में दड़ी शहर जे क़ौमी जज़्बे तहत मल्हाई वई। मेज़बान यार मोहम्मद बकक तरफ़ां मोज़ज़ महिमाननि खे अजरक ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। उन खां पहिरीं शाह पिरल जे क़ब्रिस्तान में मरहूम शाह मोहम्मद नाबीना जी आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादर चाढ़े मौसीक़ी जे हवाले सां संदसि कयल बेमिसाल ख़िदमतुनि ते खेसि क़ौमी सलाम पेश कयो वियो। वर्सी खे मुख़ातिब थींदे सिंध कल्चरल फोरम जे बानी चेयरमैन सादिक लाखो, ज़िला काउंसिल सजावल जे मेंबर अब्दुल अज़ीज़ सूमरो, जसकम ज़िले सजावल उनवर मला वकार बकक, सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻुवाण साहिब बिन समो, यार मोहम्मद बकक, वकार बकक, क़ौमी कारकुन ज़ुल्फ़कार सूमरो, सिंध कल्चरल फोरम जे अॻुवाण अब्दुल क़ादिर मेमून, उस्ताद शकील सूमरो, अली असगर जाखरो ऐं ॿियनि चयो त शाह मोहम्मद नाबीना रुॻो नड़ वॼाईंदड़ खुददार मौसीक़ार न हुयो पर पंहिंजी धरती सां बेसा मोहबत कंदड़ गैरतमंद इंसान बि हो, जंहिं बुखनि ॾुखनि जे बावजूदि पंहिंजी जनम भूमि सिंध खे छॾे चीन जे वज़ीर आज़म पारां चीन में रहण वारी पुरअसाइश ज़िंदगी गुज़ारण वारी आश ठुकराए छॾी हुई। साॼा वंदन वधीक चयो त सिंध जे सक़ाफ़त वारे खाते अहिड़े अज़ीम फनकार खे विसारे छॾियो आहे। हिननि घुर कई त सिंध हुकूमत हंगामी बुनियादनि ते शाह मोहम्मद नाबीना जे आख़िरी आरामगाह खे जोड़ाए संदसि यादि में हर साल प्रोग्राम कराइण खे यकीनी बणाए।